इलेक्शन कमीशन जो इजलास बिना नतीजे ख़त्म मखसूस सीटुनि जी अलॉटमेंट ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में सेनेट इलेक्शन बाबत का बि अॻभराई न थी सघी। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सदारत हेठि इजलास सुभाणे ॿीहर थींदो। इलेक्शन कमीशन मखसूस सीटुनि जी अलॉटमेंट ऐं सेनेट इलेक्शन बाबत तफ़सीली ब्रीफिंग घुरे वरिती। जिन माण्हुनि इस्लामाबाद ते चढ़ाई करण जी नापाक कोशिश ऐं भञरा कई, पाकिस्तान ख़िलाफ़ इन साज़िश में मुलविस माण्हुनि खे कंहिं बि सूरत में न छॾियो वेंदो। बेगुनाह माण्हुनि खे को बि हथ न लॻाईंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब चवे थो मुल्क में महांगाई घटि थी 3.57 ते पहुची पई आहे। मुल्क में अमन मान ऐं सियासी इस्तेहकाम मौशी इस्तेहकाम ऐं मुल्की तरक़ी लाइ अहम आहे। आज़रबाईजान पाकिस्तान में $2 अरब जी सीड़पकारी करे रहियो आहे। मुल्क में परॾेही मुतसिदा जे ज़ख़ीरनि में रिकॉर्ड बाती आहे। इहो समुंड पार रहंदड़ पाकिस्तानी जो एतमाद जो इज़हार आहे। पाकिस्तान शाम जे मामले में अणधुरियो आहे। शाम में फाथल पाकिस्तानी जी वापसी लाइ हू कोशिशूं करे रहिया आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी सां अमरीका जे वक़्ती सफ़ीर नेटली बेकर जी मुलाक़ात पाक अमरीका लाॻापा ऐं ॿितरफ़ी सहकार वधाइण ते ॻाल्हियूं। नेटली बेकर पारां इस्लामाबाद में पुलिस ऐं रजिस एहलकारनि जी शहादत ते ताज़ियत जो इज़हार। घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त ग़ैर क़ानूनी तरसल परॾेहिनि खे इस्लामाबाद में रहण जी इजाज़त हरगिज़ न ॾिनी वेंदी। FIA खे FBI जीअं जदीद तरीन इदारो बणाइण चाहिनि था ऐं FIA सुधारनि बाबति मदद ते हू अमरीका जी आजियां कंदा। पाकिस्तानी शयुनि जे बाइकॉट जो ऐलान अफ़सोस सुकूब आहे। KP हुकूमत जे वज़ीरनि जी सिविल नाफ़रमानी कॉल जी मुखालफ़त ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। ग़ैर मुल्कियुनि खे फ़ाइदो पहुचाइण लाइ फ़ौज खे कमज़ोर करण जी साज़िश कई पई वञे। पीटीआई अक़वाम डी शौक़ था भॼी पिया हुआ। पीटीआई सियासी पार्टी न पर घोड़नि जो टोलो आहे। साफ़िन खे रासा करण वारी मुहिम हलाई पई वञे। सहाफ़िन ऐं सिंधियुनि गरबातिन खे निशानो बणाइण मज़हब चुगो अमल आहे। साफ़िन खे निशानो बणाईंदड़ खे न छॾियो वेंदो। सुलसमा बारे वफ़ाक़ी वज़ीर अता ताहिर जी प्रेस कॉन्फ्रेंस।